कंदकोट मां कंदकोट में लाशारी बरादरी ऐं जिस्कम कारकुननि जो इंचार्ज सी सेक्शन खिलाफ़ प्रेस क्लब वालो हथन में बैनर खणी एहतजाज कियो वियो। इन मौके ते अॻवान रजीब अली लाशारी, अब्दुल रहीम लाशारी, वालिनो सब्ज़ोई, इमरान ऐं ताहिर लाशारी ऐं ॿियनि चयो त 3 ॾींहं अॻु जवाबदार ज़हूर लाशारी पंहिंजे वारसनि इल्ताफ़, बहावल ऐं अमीन सां गॾिजी असांजी न्याणी मुस्मात ज़किया लाशारी खे नाक जवाब ॾियण लाइ बंदूक जा फायर करे ज़ख़्मी कयो हो, जेका हिन वक़्तु लाड़काणे अस्पताल में ज़ेर इलाज आहे, जंहिंजो केस इंचार्ज सी सेक्शन पंहिंजी मर्ज़ी मूजिबि सरकार जी फ़रियाद ते रुॻो हिकु जवाबदार मथां दाख़िल करे ॿियनि मुल्ज़ जवाबदारनि खे रुश्वत वठी बचाए रहियो आहे। हुन चयो त असां थाणे ते हुयासीं पर असांजी हिकु बि न ॿुधी वई ऐं SHO चाहे थो त असांजो जहिड़ो वधी वञे जीअं हू पंहिंजो पेट भरे सघे। असीं SSP कश्मीर कंदकोट समेत वज़ीर आला ऐं ॿियनि नौसवारनि खे अपील कयूं था त हू पाण मुरादो नोटिस वठी असांजी फ़रियाद ते केस दाख़िल करे जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ कंदकोट।